ख़बर शामिल कंदासीं। अव्हांखे अपडेट कंदासीं। ठटे मां 10 ॾींहं अॻु क़त्ल कयल धड़ेवासी जोड़े जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ धरणो हयो वियो आहे। नौजवान अला ॾिनो पलीजो ऐं संदसि ज़ाल गुल ज़मीरा जे वारसनि क़ौमी शाहराह ते धरणो हणी छॾियो आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया। 10 ॾींहं अॻु क़त्ल कयल धड़ेवासी जोड़े जे कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। नौजवान अला ॾिनो पलीजो ऐं संदसि ज़ाल गुल ज़मीरा जे वारसनि क़ौमी शाहराह ते धरणो हयो आहे। ठटे मां ख़बर ॾियूं पिया जिते 10 ॾींहं अॻु क़त्ल कयल धड़ेवासी जोड़े जा कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। वधीक तफ़सील लाइ राब्तो कयो आहे ठटे मां KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही सां। जी महबूब, अपडेट कजो। जी 10 ॾींहं अॻु में ठटे में हाई स्कूल रोड ते 2 साल अॻु में प्यार जो परणो कंदड़ अला ॾिनो पलीजो ऐं हुनजी जेका घरवारी आहे गुल ज़मीरा उन्हनि खे बेइज़ती सां गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। कार में हुनजा लाश मिलिया हुआ जंहिंमें 4 जवाबदार नामज़द कया विया। 1 जवाबदार गिरफ़्तार थियो, बाक़ी 3 जवाबदार जेके आहिनि गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। उनजे वारसनि मुख़्तलिफ़ हंधनि ते एहतिजाज करण खां पोइ अॼु ठटे में शाहजहां जामिया मस्जिद खां मेन क़ौमी शाहराह ते एहतिजाजी मार्च खां पोइ क़ौमी शाहराह ते धरणो हणी वेही रहिया आहिनि। पलीजा बिरादरी जा माण्हू ऐं ख़ासि तौर ते मक़तूल जेका आहे नौजवान अला ॾिनो पलीजो उनजा वारस जेके धड़े खां उन धड़े सां तालुका उहे ठटे में हिन वक़्तु एहतिजाजी धरणो हणी वेठल आहिनि। ठटो कराची क़ौमी शाहराह ॿिन्ही तरफ़नि खां ब्लॉक आहे। एहतिजाज में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा कारकुन बि शामिल थी विया आहिनि। उनजो मुतालबो आहे त मुख्य जेके जवाबदार आहिनि पास शख़्स समेत टे जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे अञा ताईं पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे ऐं उन्हनि जे पारां खेनि धमकायो पियो वञे। जॾहिं त हाई कोर्ट में बि जेका आहे नौजवान जोड़े पिटीशन दाख़िल कई हुई जंहिंमें पिणु उन्हनि 3 जवाबदारनि खे ख़दशो ॾेखारियो हो 2 साल अॻु में त उन्हनि खां खेनि जान जो ख़तरो आहे, खेनि क़त्ल कयो वेंदो। पर उनजे बावजूद बि सिंध हाई कोर्ट जे हुकुम जे बावजूद बि इंतिज़ामिया नोटिस न वरितो जंहिं करे संदन 2 नौजवान क़त्ल थी विया ऐं उन सां गॾोगॾु हिननि इहो बि इंकशाफ कयो त नौजवान नारी जेका हमल सां हुई जंहिं करे 3 खून थिया आहिनि। पर जवाबदार सिर्फ़ु हिकिड़े खे फॉर्मेलिटी कोर्ट गिरफ़्तार कयो वियो आहे, ॿियनि खे गिरफ़्तार न कयो वियो आहे। हिन वक़्तु धरणो जारी आहे। SSP ठटो डॉक्टर इमरान पातो आहे वारसनि सां, उनजो वालिद आहे, उनजो चाचो आहे, उन्हनि सां ॻाल्हियूं करे रहियो आहे। पर उनजो मुतालबो आहे त जवाबदार जेसिताईं गिरफ़्तार न थींदा तेसिताईं धरणो जारी रहंदो। हिन वक़्तु SSP ठटो DSP हेडक्वार्टर ऐं ॿिया अमलदार उते पहुतल आहिनि धरणे वारे हंध ते ऐं एहतिजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। महबूब रोही, अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। ॿी अहम ख़बर अव्हांखे